अस्सलाम वालेकुम एंड अ वेरी गुड मॉर्निंग। नाज़रीन कीअं आहियो? ख़ुशि आहियो? उम्मीद कयां थी ठीकु हूंदव ऐं धरतीअ जी इहा ख़ूबसूरत सुबुह जी शुरूआति असांजी तव्हांजी जेका गॾु थी रही आहे सो इंजॉय कंदा। इंजॉय करणु तमामु ज़रूरी आहे ऐं जॾहिं ज़िंदगी इंसानु इंजॉय करे थो त सभ खां अॻु में जेको ॾिसे थो त ज़िंदगी असांखे कहिड़ा चैलेंजिस ॾिए थी। ख़ूबसूरत चैलेंज थींदा आहिनि के जेके इंसान जी ज़िंदगी असां उन सां वाबस्ता हूंदा आहिनि ऐं उन्हनि चैलेंजिस खे इंसानु कीअं थो एक्सेप्ट करे, इहा सभ खां ज़रूरी ॻाल्हि हूंदी आहे। सो अॼु बि हिकिड़ो चैलेंज आहे जेको मूंखे मिलियो, जेको तव्हांजे अॻियां मां अॼु हाज़िर आहियां हिन ॾींहं जी ख़ूबसूरत शुरूआति में। मां बाक़ पीरज़ादा तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां ऐं ख़ूबसूरत ॾींहं जी शुरूआति कंदासीं, ख़ूबसूरत ॻाल्हियूं कंदासीं, मोटिवेशनल ॻाल्हियूं हूंदियूं, पॉज़िटिव वाइब्स हूंदियूं जेके फील थींदियूं असांखे बि ऐं ॾिसंदड़नि खे बि। ऐं ख़ूबसूरत जॾहिं महिमाननि जी शमूलियत थींदी आहे त पोइ ज़ाहिर आहे ऑटोमेटिकली उहा हिकिड़ी ख़ूबसूरत वाइब ऐं उहो ख़ूबसूरत माहौल जेको आहे उहो समा बंदिजी पवंदो आहे। जॾहिं इंसानु ख़ूबसूरत माण्हुनि सां कचहरी करे थो न त उहो ईअं ई हूंदो आहे ॼण के सुठी लाइब्रेरीअ में माण्हू वञी को वक़्तु गुज़ारे ऐं के किताब पढ़े, छो त इंसानु बि किताब जी मानंद हूंदो आहे ऐं हर इंसानु हर फ़र्द हिकु कहाणी हूंदो आहे। त जॾहिं तव्हां उन्हनि सां कचहरी कंदा आहियो त ईअं लॻंदो आहे ॼण का वॾी ॼाण मिली वई आहे। उन्हनि जा के अलॻि एक्सपीरियंसिस हूंदा आहिनि जॾहिं असांखे त कान ख़बर पवंदी आहे, जॾहिं उन्हनि सां असां कचहरी कंदा आहियूं, ॻाल्हाईंदा आहियूं ऐं कुझु उन्हनि जूं उन मां इंफॉर्मेशन गेन करण जी कोशिशि कंदा आहियूं त पोइ ख़बर पवंदी आहे त दुनिया में केतिरो वॾो इल्मु आहे अञा ऐं असांखे केतिरो कुझु सिखणो आहे वधीक। लर्निंग जेका आहे न इंसान जी सा हयात हुजणु घुरिजे। इहो लर्निंग प्रोसेस जेको आहे जेतिरो कंटिन्यू रहंदो, जेतिरो वधीक उनखे तव्हां तवील कंदा, तव्हां में अञा वधीक कैपेसिटी पैदा थींदी एतिरो मवाद हासिलु करण जी। अक्सर इंसानु सोचींदो आहे त यार केतिरो सिखंदासीं नेठि, आफ्टर ऑल इंसान जी सिखण जी त हिकिड़ी उमिरि हूंदी ऐं असां घणो सिखी वरितोसीं, सॼी उमिरि गुज़ारे छॾीसीं ऐं हाणे बि जेको आहे असां मूंखे सॼी ॼाण आहे। त इहा जेका सोच आहे न, इहा नेगेटिव सोच आहे। कोशिशि कयो त इंसानु इहो पंहिंजे पाण खे परफेक्ट न सम्झे, छो त जॾहिं परफेक्ट सम्झी था छॾियो ऐं तव्हां इहो कंसीडर कंदव त तव्हांखे सॼी ॼाण आहे, हर जेका आहे मामले जी तव्हांखे मालूमात हासिलु आहे, त इन जो मतिलबु त फुल स्टॉप लॻी वियो आहे। फुल स्टॉप खां अॻिते कुझु बि न हूंदो आहे, उते सफ़रु ख़तमु हूंदो आहे ऐं सफ़रु ख़तमु जेको आहे इंसान जो आख़िरी साह ते हुजणु घुरिजे जॾहिं इंसान खे ज़ाहिर आहे जीअं मौत जो ॾींहुं मुक़ररु आहे त जॾहिं मौत थिए त पोइ ई सफ़रु ख़तमु थींदो आहे। अदरवाइज़ जॾहिं साहनि जी रवानी जारी आहे, साह अचनि वञनि था पिया, त इन जो मतिलबु त अञा कुझु बाक़ी आहे। उहो चवंदा आहिनि न पिक्चर अभी बाक़ी है मेरे दोस्त। सो इहो हिकिड़ो लर्निंग प्रोसेस आहे जेको ॾाढो ख़ूबसूरत मां चाहींदी आहियां त इंसान खे इहा जेका आदत आहे, हैबिट आहे, इहा पवणु घुरिजे। ऐं जीअं असां ख़ूबसूरत ॻाल्हियुनि आदतुनि जी ज़िक्र कंदा आहियूं त ईअं ई वरी जेके इंसाननि जा अलॻि अलॻि एक्सपीरियंसिस हूंदा आहिनि, आदत सां इंसान में काफ़ी जेका आहे तब्दीली अची सघे थी ऐं ईंदी बि आहे। अक्सर माण्हू चवंदा आहिनि त असांजी त इहा आदत आहे, मां त सुबुह जो हिन टाइम ते उथंदी आहियां, मां त सुबुह जो चांहि पीअंदी आहियां, या मां त किताब न पढ़ंदी आहियां, या मां त मूवीज़ घणियूं ॾिसंदी आहियां। ठीकु आहे, आदतूं पंहिंजी जाइ ते, पर उन आदतुनि खे तव्हां सुधारे बि सघो था, छो त ज़ाहिर आहे इहा गुंजाइश हुजणु त तव्हां जेको करे आया आहियो उहो अगरि ग़लति आहे त सही कीअं थो थी सघे ऐं अगरि सही आहे त उहो अञा बहितर कीअं थो थी सघे। इंसान खे हमेशह बहितरीअ जे तौर जे तरफ़ जेको आहे वधणु घुरिजे। बहरहाल हिन ख़ूबसूरत ॻाल्हियूं आहिनि ऐं तमामु घणियूं ॻाल्हियूं आहिनि जिन ते असां अॼु ॻाल्हाईंदासीं, ज़िक्र कंदासीं ऐं डिस्कशन कंदासीं। ऐं जॾहिं वरी असां चाहींदा आहियूं त असां सां गॾु जेके महिमान आहिनि उन्हनि खे बि ज़ाहिर मुतारिफ़ करायूं, छो त मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त जॾहिं इंसानु पंहिंजो वक़्तु खणी असांखे ॾिए थो न त इन खां वॾो को तोहफ़ो न आहे ज़िंदगी में। अगरि कोई इंसानु तव्हांजे लाइ मिलणु आयो आहे, तव्हां सां ॻाल्हाए थो, तव्हांखे पंहिंजो ॿ घड़ियूं ॾिए थो ॻाल्हाइण में, कचहरीअ में, इहो सभ खां वॾो तोहफ़ो आहे अगरि उहो माण्हू तव्हां खां आहे ऐं तव्हांखे ॾिए थो। इन खां वक़्त खां वधीक तव्हां कुझु कंहिंखे ॾेई नथा सघो। सो इहा तमामु थोराइती आहियां मां उन्हनि माण्हुनि जी, उन्हनि महिमाननि जी जिन अॼु असांखे जॉइन कयो आहे ऐं उन्हनि खे ज़रूरु मां उन्हनि जो इंट्रोडक्शन कराईंदी हलां, छो त काफ़ी ख़ुसूसी महिमान आहिनि, बहितरीनु शख़्सियत आहिनि ऐं कैनेडा मां आयल आहिनि ऐं अॼु धरतीअ जी जेको आहे सो हिन मंझ ते ऐं हिन प्लेटफॉर्म ते असां सां गॾु असांजे सम्झो त घर आया आहिनि कचहरी करणु। ऐं तव्हां जेके ॾिसंदड़ आहियो से बि असांजा घर भाती आहियो, सो उन्हनि सां गॾो गॾु कचहरी कंदासीं। ऐं साईं आहिनि इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी सीनियर एग्ज़ीक्यूटिव आहिनि, कैनेडा जे अल्बर्टा रीजन आहे, सूबो आहे, उनजी लेचबर्ग यूनिवर्सिटी में जेके सेनेटर बि आहिनि। उन सां गॾो गॾु जेको आहे किताब बि लिखियो अथऊं ऐं बुक राइटिंग कई अथनि। बुक आहे आदमशुमारी ऐं
सिंध जे हवाले सां ॾाढो बहितरीनु किताबु आहे जेको साईं जन लिखियो आहे हिन किताब ते उन्हनि सां कचहरी कबी उन सां गॾोगॾु अलॻि कम्यूनिटी जा मेंबर बि आहिनि एल्बर्टा हुकूमत जे टेक्नोलॉजी एडवाइज़री काउंसिल जा मेंबर आहिनि ऐं उन जा कम्यूनिटी लीडर आहिनि उन हवाले सां केतिरियूं पंहिंजे पाण खे कॉन्ट्रीब्यूट कनि था सोसाइटीअ में छा आहे त असांजा जेके सिंधी माण्हू हूंदा आहिनि न उहे दुनिया जी कंहिं बि कुंड में हुजनि उहे पंहिंजो सिंध सां मोहबत जेका आहे न उन्हनि जे दिलि में उन्हनि जे अंदरि शामिलु हूंदी आहे ऐं उन्हनि जे अमलनि में उहा ज़ाहिर बि थींदी आहे सो ईअं ई इन्हनि बि घणो कुझु कयो आहे ऐं सिंध जे हवाले सां सिंध में जे लाइ पंहिंजो पाण कॉन्ट्रीब्यूट कनि था चाहे कैनेडा में रहनि था पर उते रही करे बि पंहिंजो जेको आहे सो हिकु प्राउड सिंधी तौरु कीअं पंहिंजूं ख़िदमतूं जेके आहिनि उहे सर अंजाम ॾियनि था पिया उन्हनि सां वधीक ॻाल्हाईंदासीं ऐं मां ज़रूरु ॿुधाईंदी हलां त ज़िले सांगड़ में बि स्कूल जेके आहिनि उन्हनि जा उहे स्कूल उन्हनि खे हलाइनि था पिया उनखे लुक आफ्टर था कनि स्कूल जो नालो आहे रोशनी कम्यूनिटी स्कूल हाणे इहो छा आहे कीअं आहे पर बहरहाल वधीक जेका डिटेल्स आहे उहा साईं खां पुछंदासीं वेलकम कयूं था मसूद काज़ी साहब खे अस्सलाम वालेकुम सर कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु ठाक आई एम सो ग्लैड त तव्हां आयो ऐं असांजे प्रोग्राम में अॼु आया आहियो ऐं तव्हां सां घणो कुझु तव्हां खां जेको आहे सो सिखण लाइ मिलंदो ऐं तव्हांजे इंट्रोडक्शन जी तमामु तवील लिस्ट हुई जंहिंमां मां सिर्फ़ु कुझु पॉइंट्स आहिनि जेके मां कलेक्ट करे तव्हां ॿुधायो सो इन करे अगरि हिन में थोरी कोताही थी हुजे त सही इंट्रोडक्शन ॾिनी थैंक यू सो मच ऐं जेको आहे मसूद काज़ी साहब सां गॾु असांखे जॉइन कयो आहे बहितरीनु गुलकार आहे फ़नकार आहे सिंध जो सुरीलो नौजवान आहे जॾहिं मां नौजवाननि जी ॻाल्हि कंदी आहियां न त मुंहिंजो जेको आहे फ़ख़्रु थींदो आहे ॾाढो मूंखे प्राउड फील थींदो आहे त असांजा नौजवान जेके आहिनि केॾा कमिटेड आहिनि कमिटेड कंहिं सेंस में त कंहिं बि फील्ड में कमु कनि था पिया चाहे को सिंगर आहे को सिंगिंग थो करे पियो अदाकार आहे को अदाकारी थो करे त उन में जेको आहे जेके असांजी इकोनॉमिकल स्टेट आहे न जेका सिचुएशन आहे साईं जन खे वधीक ख़बर हूंदी छो त कैनेडा में रही करे बि जेको आहे सो पाण कमु कनि था पिया त सिंध जी ऐं असांजी पंहिंजे पाकिस्तान जा जेके बि माशी हालात आहिनि इन्हनि में सर्वाइव करणु ॾाढो ॾुखियो आहे ऐं उन में वरी सभ खां घणो ॾुखियो आहे जेको आर्ट जी फील्ड में सर्वाइव करे वञे थो सो अहिड़ा जेके नौजवान आर्टिस्ट आहिनि जेके आर्ट जी फील्ड में सर्वाइव कनि था ऐं कुझु न कुझु पंहिंजो कनि था पिया उन में कंसिस्ट आहिनि सो मां चाहींदी आहियां त उहे दात जे क़ाबिल आहिनि ऐं उन्हनि खे ज़रूरु साराहणु घुरिजे ईअं ई अॼु बहितरीनु नौजवान आहे जंसार अली समूह असांखे हुन जॉइन कयो आहे वेलकम कयो था जंसार कहिड़ा हाल आहिनि तव्हां मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां ठीकु आहियो ठीकु ठाक बिल्कुलु थैंक यू सो मच कीअं ॾींहं जी शुरूआति थी आहे तव्हांजी कहिड़ो ॾींहुं थो तव्हांजो कीअं अॼु ख़ूबसूरत ख़ुशगवार ॾींहुं गुज़रियो आहे तव्हांखे ज़ोरी असां जेको आहे सो धरती असांजो जेको भाउ मुंहिंजो एंडी आहे हुन ज़ोरी निंड मां न बिल्कुलु असल में उन जूं मोहबतूं त आहिनि ऐं ही सिंधी जेके इदारा चैनल आहिनि इहे असांजो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो घरु आहे बिल्कुलु असां हिनखे पंहिंजे घर वांगुरु हमेशह ट्रीट कयो आहे जॾहिं हुकुम मिलियो आहे तॾहिं असां पहुता आहियूं पर अॼु स्पेशली मुंहिंजे लाइ जेको ॾींहुं हुयो साईं मशहूद काज़ी साहिबु छो त मां कैनेडा में साईं जन वटां थी आयो आहियां इन्हनि जूं मोहबतूं इन्हनि जो प्यार इन्हनि जी सिक छो त वरी उन खां पोइ वरी मुलाक़ात ई न थी हुई न काफ़ी टाइम खां पोइ अॼु धरतीअ ते साईं सां मुलाक़ात थी आहे सो सिंध धरतीअ ते ऐं पाकिस्तान जी धरती ते ऐं धरती टीवी ते मुलाक़ात थी आहे मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं अॼु जो ॾींहुं ॾाढो मुंहिंजे लाइ ख़ुशगवार आहे ज़बरदस्त काज़ी साहब तव्हां खां पुछणु चाहींदासीं त जेको आहे तव्हां केतिरे अरसे खां हुते कैनेडा में आहियो ऐं जेके मां यूनिवर्सिटी में जेको तव्हांजो रद्द अमल आहे थोरो इन हवाले सां पहिरियों ॿुधायो पोइ मां आहिस्ता आहिस्ता तव्हांजे ॿियनि पासनि ते बि ईंदसि कैनेडा में मूंखे हाणे 27 साल थी विया आहिनि माशाल्लाह 97 में पहिरियों दफ़ो कैनेडा में वियो हुअसि बसि पोइ उते ई आहियूं जीअं तव्हां ॿुधायो त इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी फील्ड सां मुंहिंजो तालुक़ु हो त प्रोफेशनली त उन में ई कमु करियूं पिया पर पोइ गॾोगॾु वरी सोशल सर्विस छाकाणि जो ज़िंदगी में तव्हां हिकिड़ी एज अहिड़ी ते पइजी वेंदा आहियो जंहिंमें तव्हांखे इहो सोच थींदी आहे त तव्हां पंहिंजे लाइ त घणो कुझु जेको बि करणु चाहियो उते कोशिशि करे उहा कयो पर हाणे इट्स अबाउट टाइम टू गिव बैक टू द कम्यूनिटी पंहिंजनि खे जेको कुझु वापसि ॾेई सघो था उहो ॾियण जी कोशिशि करियो ऐं आउं हमेशह दोस्तनि खे इहो चवंदो आहियां त तव्हां जे कंहिं बि अमल सां अगरि हिकिड़े इंसान जी ज़िंदगी में बि का तब्दीली अची थी वञे त घटि में घटि तव्हांखे हिकिड़ो जेको दिलि जो सुकून आहे उहो मिलंदो ऐं ॿियो सुभाणे जॾहिं तव्हां पंहिंजे रब जे हुज़ूर में वेंदा त घटि में घटि इहो चवंदा त मूं पंहिंजे हिसे जो
ॾीओ ॿारण जी कोशिशि कई। बिल्कुलु ईअं ई आहे। ॾाढो सुठो हुयो ख़्यालु आहे तव्हां जेको कयो, पर इहा सोच हुजण बि त ॾाढी रेयर आहे। अॼुकल्ह जेको आहे सो ॾाढो घटि थो मिले अहिड़ो ईअं इंसान में जेको आहे मां सम्झां ज़मीर जो हुजणु ऐं पंहिंजे क़ौम ऐं पंहिंजे सिंध ऐं पंहिंजे वतन सां एॾी मोहबत एॾो लॻाव। छा आहे इन जी इहा वजह आहे त तव्हां एतिरा अर्सा सिंध खां परे रहिया आहियो? यकीन आउं सम्झां थो हुनजी कंट्रीब्यूशन आहे, छाकाणि जो तव्हां जॾहिं मुल्क खां ॿाहिरि रहो था पंहिंजे देश खां त उनजे लाइ हिकिड़ी तड़प वधे थी। ऐं हिते ॾिसंदो आहियां त जेके हिते माण्हू रहनि था सुठो कमु कनि था, ऑब्वियसली सिंध जे लाइ सोशल सर्विसिस में इलाही सारा माण्हू कमु कनि था, पर मूंखे महसूसु थींदो आहे त जेके असां ॿाहिरि रहूं था उन्हनि जो सिंध सां जेका एफिलिएशन आहे असां थोरी डिफरेंट क़िस्म जी आहे। असांजी जेका अप्रोच आहे उहा मटीरियलिस्टिक न आहे या कंहिं कैपिटलिस्ट इंटेंशन ते बेस कोन थी करे। छाकाणि जो जनरली जेको मुआशिरो आहे उहो इहो आहे त हर ॻाल्हि में इहो सोचींदो आहे त व्हाट इज़ इन इट फॉर मी, मुंहिंजे लाइ छा। हर को पंहिंजे लाइ थो सोचे, हर को पंहिंजे लाइ सोचे थो मुंहिंजो फ़ाइदो छा आहे, इन में मां ईअं छो कयां, या अगरि कयां त इन में मुंहिंजो छा फ़ाइदो थींदो। त ॿाहिरि जेके रहनि था मुंहिंजे ख़्याल में उन्हनि जे अंदरि कंहिं स्टेज ते इहो ज़रूरु अची वेंदो आहे त भई हाणे कुझु करियो ऐं इहो कुझु करणु घुरिजे। छाकाणि जो हिते तव्हां पंहिंजे इंट्रो में चयो पिया, मूंखे उहा ॻाल्हि ॾाढी दिलि सां लॻी, छाकाणि जो आउं पाण इहा ॻाल्हि एग्ज़ैक्टली रिपीट कंदो आहियां त ज़िंदगी में फुल स्टॉप न अचणु घुरिजे। छाकाणि जो फुल स्टॉप आयो माने त तव्हां you are at the end of your life. Exactly. You have to keep moving forward, you have to think positively, you have to keep the motivation alive. ऐं मोटिवेशन वरी सर ख़बर बि न पवंदी आहे, कॾहिं तव्हांजे नंढनि मां यंगस्टर्स मां बि मोटिवेशन मिलंदी आहे, कॾहिं त ईअं गिटिया मां गुज़रंदड़ को नंढड़ो बालक हूंदो आहे उनखे ॾिसी बि मोटिवेशन मिली वेंदी आहे। ऐं तव्हां सिखण जी न उमिरि आहे न सिखण जी हद आहे, न इहो चइजे त फलाणनि खां असीं सिखी सघूं था अलाणनि खां नथा सिखी सघूं, ईअं बि कोन्हे। तव्हां हलंदे रस्ते के माण्हूअ जी का ॻाल्हि पुराए सघो था, तव्हां के नंढड़े ॿार खां जीअं तव्हां चयो सिखी सघो था, त सिखण जी का हद न आहे। तंहिंजे करे कोशिशि इहा कंदा आहियूं त जेको बि ज़िंदगी असांखे सेखारियो आहे हिन वक़्तु ताईं उहो जे असीं सेखारे सघूं था पंहिंजे नौजवान नस्ल खे त उहो बि सेखारियूं ऐं पंहिंजा तजुर्बात बि ॿुधायूं। छाकाणि जो अॼु जो नौजवान जंहिं इशूज़ मां गुज़रे पियो, कल्ह असां उन्हनि इशूज़ मां गुज़रिया। बिल्कुलु ईअं ई आहे, पर अॼु जे नौजवाननि जी तव्हां ॻाल्हि कई न, अॼु जो नौजवान मायूस छो थो अक्सर नज़र अचे? छाकाणि जो उन्हनि खे शायदि रस्ता घटि नज़र था अचनि ऐं वसाइल जी कमी बि आहे। हाणे इहो असांजी बदकिस्मती आहे कलेक्टिवली मुआशिरे जे तौर ते, त असां पंहिंजे ॿारनि जी जेको आहे उन्हनि खे उहो माहौल कोन ॾेई सघिया आहियूं जंहिं माहौल खे उहो डिज़र्व कनि था। पोइ चाहे उहो एजुकेशन हुजे, हेल्थ केयर हुजे, एनवायरमेंट हुजे, इहा असांजी बदकिस्मती आहे। तंहिंजे करे लेवल ऑफ फ्रस्ट्रेशन अॼु जे नौजवान में जेतिरी आहे शायदि अॼु खां 20-25-30 साल पहिरीं एतिरी न बि हुजे। हाणे उन्हनि खे जेकॾहिं हिते नौकरियूं नथियूं मिलनि या पढ़ाई जो सभिनी खां पहिरियों त बेसिक त एजुकेशन आहे। जेकॾहिं तव्हांखे एजुकेशन ई सुठी नथी मिले या तव्हां पढ़ी सही नथा सघो कंहिं बि सबब जे करे, पोइ फील्ड में तव्हां अचो था त प्रैक्टिकल फील्ड में त ज़ाहिर आहे तव्हांखे कंहिंजे लाइ कमु करिणो आहे। उहो जेकॾहिं तव्हांजे अंदरि टैलेंट हूंदो, पोटेंशियल हूंदो, तॾहिं तव्हांखे एक्सेप्ट कंदो। जेकॾहिं तव्हां में टैलेंट जी कमी हूंदी त पोइ त ज़ाहिर आहे नोबडी विल। बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं मूंखे इहा ॾाढी सुठी मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी, आई डोंट नो, करेक्ट मी इफ आई एम रॉन्ग, त कैनेडा में जेको आहे इहो ॾाढो जीअं न ओपन हार्टेडली वेलकम कयो वञे थो त टैलेंटेड माण्हू अचे, हुनरमंद माण्हू अचे, पोइ चाहे उहो मैकेनिक ई छो न हुजे, पर उहो सुठो मैकेनिक आहे त उनखे जेको आहे उहे अप्लाई कनि था, स्कॉलरशिप, वीज़ा बि, टिकट बि, उते रहाइश बि ॾियनि था, क़दुरु कनि था टैलेंट जो, हुनर जो। हा बिल्कुलु ईअं ई आहे। असां वटि हिते जेको मुआशरती निज़ाम आहे, हाणे त ख़ैर डायनामिक्स कुझु चेंज थियनि पियूं, अॼु जा नौजवान नंढियूं नंढियूं ऑड जॉब्स बि कनि था पंहिंजे गुज़र सफ़र जे लाइ, पर अॼु खां कुझु अर्सो पहिरीं ताईं इहा शइ हिते ॾाढी अणपैद हुई ऐं असांजो सॼो फोकस इहो हूंदो त डॉक्टर थियो या इंजीनियर थियो या CSS जो एग्ज़ाम पास करियो
ऐं जेकॾहिं कुझु बि न थी सघो त मास्टर थी वञो मास्टर थी वञो ऐं हुते असां वटि जेको आहे सो सिस्टम बिल्कुलु उबत आहे यानी की जेको मोस्ट हाईली पेड जेके जॉब्स आहिनि उन्हनि में मास्तरनि जो शुमार आहे टीचर्स खे तमामु वॾी वैल्यू मिले थी बिल्कुलु छाकाणि जो उन्हनि वटि इल्म जो क़दुरु आहे बिल्कुलु असां वटि इल्मु बदकिस्मती सां लास्ट रिज़ॉल्ट जे तौर ते अचे थो तव्हां जेकॾहिं कुझु कोन था करे सघो त भला हलो टीचर ई थी वञो सरकारी नौकिरी मिली वेंदी पेंशन मिली वेंदी पघार मिली वेंदो त पोइ ज़ाहिर आहे असां ॿार बि ओड़ा ई पैदा करे सघंदासीं बिल्कुलु ॾाढी सुठी तव्हां ॻाल्हि कई ऐं इल्म जी जेका आहे न अहमियत हुजणु हुनजो क़दुरु हुजणु तमामु ज़रूरी आहे ऐं मां बिल्कुलु इहा ॻाल्हि जिनसार खां बि पुछणु चाहींदसि जिनसार तव्हां जीअं त गुलकारी कयो था मौसीक़ी कयो था हिकिड़ो इल्मु वरी इहो आहे त तव्हां जंहिं फील्ड में आहियो उनजी ॼाण तव्हांखे हुजे त हिते साईं जन त बेसिक इल्म जी ॻाल्हि कई आहे उहा ई जेतिरी उनजी घटिताई आहे त मौसीक़ीअ में वरी जेको इहो तव्हांजो इल्मु आहे इन शइ खे कीअं था ॾिसो पिया छा नौजवान जेके अॼुकल्ह घणो अचनि था हिन फील्ड में छा वाक़ई में उहो उनजी सिखिया हासिलु करे इल्मु हासिलु करे पोइ अचनि था की न शौक़िया हलिया था अचनि ऐं उन शइ जो क़दुरु नथा कनि उनखे एतिरो टाइम नथा ॾियनि इन में तव्हां ॿुधायो त गुलकारीअ में मौसीक़ीअ में इल्म जी केतिरी अहमियत आहे जी बिल्कुलु असल में मौसीक़ी में इल्म जी वॾी हिकिड़ी अहमियत आहे जीअं असां पढ़ूं था ABC आहे हिन जी बि हिकिड़ी ABC आहे जेकॾहिं माण्हू उहो सिखी करे ॻाईंदो ऐं सिखी करे जेको ईंदो त उनजो हिकिड़ो मज़ो पंहिंजो आहे अच्छा फुक़दान त रहियो आहे असांजो हींअर जेको मौसीक़ी जो इल्मु आहे उहो पोइ ते हटी वियो आहे वजह छा आहे अच्छा हुनजी वजह इहा आहे त शॉर्टकट जो ज़मानो थी वियो आहे न हर माण्हू जे ज़हन में इहो आहे त बसि मूंखे TV चैनल ते अचिणो आहे सोशल मीडिया जो दौरु आहे बसि मुंहिंजो को बि कलाम लॻी पवे मां आर्टिस्ट बणिजी वञा छो त ॾिसो न ॿियो नंबर त हींअर अञा एतिरी अची वई आहे जो माण्हू उस्तादनि खे उस्ताद करे तस्लीम कोन था कनि छो त जेसीं ताईं माण्हू खे पंहिंजे ज़हन में इहो न हूंदो त मां स्टूडेंट आहियां तेसीं ताईं सिखी नथो सघे हाणे इहा असांजी जेका अञा जेका असांखे परेशान थी करे न त यार मां हाणे कंहिंखे पेरे पवां या कंहिंजी ख़िदमत कयां छो त ख़िदमत करण खां सवाइ का बि चीज़ नथी अचे पहिरीं ख़िदमत कजे थी छो त इल्मु भले केतिरो बि सिखजे निवड़त जेका आहे न उहा इंसान जे लाइ तमामु ज़रूरी आहे निवड़त कयो इल्मु केतिरो बि सिखजे उहो कम जो न आहे जेसीं ताईं उन सां गॾु दुआ शामिल न आहे जेकर दुआ वॾी आहे ऐं इल्मु नंढड़ो आहे न त उहो इल्मु वॾो ॾेखारे थो पोइ कहिड़ो भला अॼुकल्ह तव्हां छा प्लैनिंग था कयो पिया की नवां कलामनि ते कमु था कयो कुझु जी जी बिल्कुलु असांजो जेको म्यूज़िक जो सफ़र आहे असां पंहिंजो उहो सफ़र छॾियो न आहे छो त असां इहो ई म्यूज़िक जो इल्मु आहे जंहिं साईं जन महबूबनि सां मुलाक़ात कराई कैनेडा जहिड़े शहर में टोरंटो में कैलगरी में जिते जिते असांखे मोहबतूं ऐं प्यारु मिलियो उहो कंहिंजे करे हिन इल्म जे करे ई त मिलियो जेके कैनेडा में न वञी तव्हांखे ॿुधी सघियासीं वीचारा माण्हू छा कनि असांजा सिंधी माण्हू या असां जहिड़ा माण्हू असां कीअं ॿुधूं तव्हांखे कुझु ॿुधायो न असांखे मौक़ो मिलियो आहे त असांखे हा बिल्कुलु असां अॼु तव्हांखे ॿुधाइण जे लाइ त आहियूं सचल साईं जे कलाम सां शुरूआत आहे बिस्मिल्लाह कयो ज़रूरु
सरकार आ तशरीफ रखो सिक डाठी है हथ पैर चुमा सरकार आ गए थिया मार गरीब तेरा राजी सोने कर्म कीता सरकार आ गए सिखड़ा आवी सांवलिया सिखड़ा आवी सांवलिया रोंदी बत दिया रोंदी बत दिया ज़ारों ज़ार सिखड़ा आवी सांवलिया सिगड़ा भी सांवलिया मैं मस्तानी देख के थैया मैं मस्तानी देख के थैया चश्मा दी चमकार यार चश्मा दी चमकार यार सिगड़ा भी सांवलिया सिगड़ा भी सांवलिया चल जे डरते देते सचल जे डरते देते आशिक लख हजार यार आशिक लख हजार यार सिगड़ा भी सांवलिया सिगड़ा भी सांवलिया दानी सा दानी सा दानी सा दानी सा दानी सा दानी सचल जे dani dani ni dani da sa sa dani ni ma da da ga ma ma sa ga ga sa ma ga ma ga sa ma ma ga ma ga sa ma ma ga ma ga ma ga ma ma ga ma ga ma ma ga 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 ma 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 ga da 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 ma ni ni da sa da 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 ni ni ma da 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 ga ma ma ga ma da ni sa ni sa ga ma da ni sa ni sa ga ma da ni sa ni sa ni sa सचल जे नि ग सा दा सा नि म नि द ग द म सा म ग नि ग सा सा ग म म ग म ग द द म द म नि नि द नि द सा सा ग सा म म म ग म ग द द द म द म नि 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 द नि द सा सा द नि द नि द नि नि द नि द म द द म द म ग म म ग म ग सा सा द नि सा नि द नि नि द नि द म द द म द म ग म म ग म ग ग म द नि सा द नि सा ग म द नि सा द नि सा ग म द नि सा द नि सा ग म द नि
ni sa da ni sa ga ma da ni sa da ni sa ga ma da ni sa da ni sa ga ma da ni sa da कमाल आहे ज़बरदस्त तमामु वधिजी वियो न साईं ज़बरदस्त ऐं मुंहिंजो ॾाढो पसंदि जो कलाम आहे बहितरीन सिलेक्शन बहितरीन कलाम ऐं बिल्कुलु असांजो बि हिकिड़ो समातारी थी वियो आहे नाज़रीन पर साही वठूं था साही जो वक़्तु थियो आहे साही खां पोइ वरी हाज़िर थियूं था ख़ूबसूरत कलाम अञा वधीक ॿिया बि ॿुधंदासीं साईं खां बि कचहरी कंदासीं मिलूं था नंढड़ी साई खां पोइ वेलकम बैक नाज़रीन ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं बहितरीन कचहरी जारी आहे काज़ी साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि काज़ी साहब खां पुछंदासीं सर इंफॉर्मेशन टेक्नोलॉजीअ जे हवाले सां तव्हां काफ़ी सर्व करे रहियो पंहिंजो पाण सोसाइटी में बि कैनेडा में बि ऐं हिन हवाले सां बि वर्ल्ड वाइड थोरो मां चाहींदसि थोरा असांजा जेके यंगस्टर्स आहिनि नौजवान जेके आहिनि उहे अॻिते वधनि था पंहिंजो फ्यूचर प्लान कनि था पिया त कहिड़ी फील्ड में वञिजे जीअं तव्हां ॿुधायो त अॻु में त हिकु ॿ शोभा हूंदा जेको या माण्हू डॉक्टर थिए या इंजीनियर थिए या CSS जो इम्तिहान ॾे अॼुकल्ह वरी IT जो हिकिड़ो नओं दौरु अची वियो आहे न इंफॉर्मेशन टेक्नोलॉजीअ जो छा स्कोप आहे ऐं इन में केतिरा रस्ता खुलनि था नौजवाननि जे लाइ अॼु दुनिया टेक्नोलॉजी जी तरफ़ वञी चुकी आहे ऐं लिमिटलेस अपॉर्चुनिटीज़ आहिनि तंहिंजे करे हिन वक़्तु जेका मोस्ट फेवरेट फील्ड आहे उहा इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी ई आहे ऐं तमामु वसी इन जो स्कोप आहे ऐं काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि जिन्हनि में असांजे नौजवाननि खे यकीनन अचणु घुरिजे ऐं अञा ताईं जेतिरा असां नौजवान प्रोड्यूस करे सघिया आहियूं IT में उनखां पोटेंशियल असां वटि तमामु घणो आहे असां वटि नौजवान बि टैलेंटेड आहिनि ऐं ज़िंदगी में कुझु करणु चाहिनि था ऐं स्पेशली जेकॾहिं उहे ॿाहिरिनि मुल्कनि में वञणु चाहिनि था या हाणे त ग्लोबल विलेज दुनिया थी वई आहे तंहिंजे करे हितां वेही बि पाकिस्तान मां बि IT जे सेक्टर में तमामु घणो कमु थी सघे थो ख़ासि तौर ते जेके 2-4 फील्ड्स IT में हिन वक़्तु तमामु घणियूं US ऐं कैनेडा या यूरोप में जेकॾहिं आउं तव्हां ॿुधायां त आर्टिफिशियल इंटेलिजेंस बिल्कुलु तमामु उन जो स्कोप घणो आहे छाकाणि जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस इंसान जो नेमल बदल त कुझु बि कोन थो थी सघे उनखे त अशरफुल मखलूक़ात अलाह पैदा कयो आहे लेकिन आर्टिफिशियल इंटेलिजेंस हिकु अहिड़ो शोबो आहे जेको रिवोल्यूशनाइज़ करे पियो हर शइ खे त सुभाणे जी दुनिया कहिड़ी हूंदी तव्हां हाणे चैट GPT या इन क़िस्म जी शयुनि खे त घणियूं जॉब्स घणियूं एवेन्यूज़ जेको आहे सो जे एलिमिनेट न थिया त उन्हनि खे सप्लीमेंटल बेनिफिट ॾाढो मिलंदो आर्टिफिशियल इंटेलिजेंस सां त इहा हिकिड़ी अहिड़ी फील्ड आहे जंहिंजे अंदरि असांजे नौजवान खे अचणु घुरिजे मशीन लर्निंग आहे जेको पार्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे उन फील्ड सां वाबस्ता आहे उनखां अलावा साइबर सिक्योरिटी आहे छाकाणि जो जीअं जीअं टेक्नोलॉजी जो एम्फेसिस वधे पियो उन ई तरीक़े सां सिक्योरिटी चैलेंजिस बि वधनि पिया त हाणे जेको फिज़िकल सिक्योरिटी जो जेको हिकिड़ो पैराडाइम असां टिपिकल तौर ते सोचींदा हुआसीं हाणे उहा सिक्योरिटी टेक्नोलॉजी बेस्ड जेके बि प्रोडक्ट्स आहिनि उन्हनि जे लाइ बि खपे त साइबर सिक्योरिटी हिकिड़ी अहिड़ी फील्ड आहे जंहिंमें तमामु वॾो स्कोप आहे असांजे नौजवाननि जे लाइ उनखां अलावा क्लाउड कंसल्टिंग छाकाणि जो अॻे वॾा मेन फ्रेम कंप्यूटर्स हूंदा हुआ उन्हनि खे तव्हांखे स्पेशल कमरनि में रखणा पवंदा हुआ उन्हनि जी मेंटेनेंस उन्हनि जे लाइ स्टाफ खपे हाणे इहो सॼो कमु क्लाउड में थी वेंदो इहे डेटा सेंटर्स के ॿिए हंधनि ते पियल आहिनि जिन्हनि जो सर्विसिस तव्हां अक्वायर करियो था ऐं तव्हां पंहिंजो सिस्टम्स खे रन करियो था त इहो क्लाउड कंप्यूटिंग हिकिड़ी तमामु वॾी फील्ड आहे विदिन IT त उन्हनि जा जेके कंसल्टेंट्स आहिनि या उन्हनि जा आर्किटेक्ट्स आहिनि त कहिड़े तरीक़े सां तव्हां क्लाउड में पंहिंजे सिस्टम्स खे डिज़ाइन करियो कहिड़े तरीक़े सां पंहिंजा सॉफ्टवेयर्स उतां खां हलायो कीअं उन्हनि सर्विसिस मां बेनिफिट वठो त इहे चंद हिकु अहिड़ियूं फील्ड्स आहिनि जेके तमामु ग्रोइंग फील्ड्स आहिनि इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी ऐं अॼु जो असांजो जेको नौजवान आहे उन्हनि खे आउं त ज़रूरु इहो चवंदुसि त तव्हां जेको टिपिकल माइंड सेट आहे जेको जॉब्स जो
उन्हनि खां हटी करे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में अचो ऐं फील्ड ऑफ स्पेशलाइज़ेशन का न का पंहिंजी वठो। छाकाणि जो हिकिड़ो वॾो प्रॉब्लम इहो थिए थो त असां चाहियूं था त हर शइ में असांजो कुझु न कुझु असांखे ख़बर हुजे। ख़बर जे हद ताईं त ठीकु आहे, लेकिन स्पेशलाइज़ेशन जी डॉक्टर्स में थींदी आहे, को न्यूरो सर्जन थींदो, को कार्डियोलॉजिस्ट थींदो। इन तरीक़े सां जेकॾहिं लॉ में वञूं था त लॉयर्स के कॉर्पोरेट लॉयर्स हूंदा, के क्रिमिनल लॉयर्स हूंदा। इन ई तरीक़े सां IT जे फील्ड में बि तव्हां जनरलिस्टिक थी एॾो घणो फ्लॉरिश असांजो नौजवान कोन करे सघंदा। छोकिरनि में इहो आहे, असां जेको थोरो यूनिवर्सिटीज़ में या इन्हनि में जेकॾहिं वञूं था, उन्हनि सां ॻाल्हायूं था त हो चवनि था त बसि असां कंप्यूटर सॉफ्टवेयर डेवलपर थी वञूं, कंप्यूटर इंजीनियर थी वञूं त माने असां सभु कुझु करे वरितो, हाणे असांखे बसि इन में फील्ड में मिले। पर टेक्निकली ईअं कोन थो थिए। स्पेशलाइज़ेशन जेकॾहिं करियो था, का सर्टिफिकेशन करियो, कंहिं प्रॉपर फील्ड जो को एक्सपीरियंस गेन करियो, उन में एक्सेल करण जा, उन में तव्हांजी जेका अपवर्ड जेका ग्रोथ आहे उनजो पोटेंशियल वधी थो वञे। ठीकु ठीकु, ज़बरदस्त, बहितरीनु ॻाल्हि आहे इहा। ऐं जॾहिं पोटेंशियल जी ॻाल्हि कजे थी त सिंध जो नौजवान बि पुठिते कोन्हे। असांजा काफ़ी सिंधी नियाणियूं ऐं नौजवान जेके आहिनि उहे बि अॻिते कमु करे रहिया आहिनि ऐं पंहिंजो टैलेंट जो जेको मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। बसि इहो आहे त थोरो कंसिस्टेंसी मां सम्झां थी त ज़रूरी आहे। असां वटि मायूसी जल्दी अची थी वञे न, 1-2 साल थियनि था, गुज़रनि था, ऐं माण्हूअ खे अगरि का सुठी असांजे नौजवान खे का जॉब नथी मिले त घर वारनि जो बि प्रेशर वधिजी थो वञे, दोस्तनि जो बि जेको प्रेशर अची थो वञे। पोइ उहे सम्झनि था त भला कुझु नथो थिए मुंहिंजो, अलाए छा हिन फील्ड में, पोइ सडन फील्ड चेंज करे थो वठे, पंहिंजो माइंड चेंज करे थो। उनमें प्रॉब्लम्स इहो आहे, असांजो जेको कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे तंहिंमें हिकिड़ो त सोशल ऑब्लिगेशन्स आहिनि, हिकिड़ो फैमिली ऑब्लिगेशन्स आहिनि, कमिटमेंट्स आहिनि, ऐं एक्सपेक्टेशन्स तमामु घणियूं थियूं हुजनि त तव्हां ग्रेजुएट थिया आहियो। मूंखे यादि आहे त जॾहिं 1984 में आउं कंप्यूटर सिस्टम्स में, असांजी फर्स्ट बैच हुई महिराणी, जंहिंमें आउं कंप्यूटर सिस्टम्स में वियो हुअसि, त ॻोठ में वेंदा हुआसीं त उतां माण्हू पुछंदा हुआ त बाबा तूं छा पियो करीं? चवंदुसि त कंप्यूटर्स में बैचलर्स पियो करे। चई हीअ छा आहे? ज़ाहिर आहे एतिरी अवेयरनेस कोन हुई, त मूं चयो त नई फील्ड आहे, टेक्नोलॉजी आहे, जेको थोरो घणो उनखे सम्झाए। अब अलाए छा खयो अथई, तूं SDO कॾहिं थींदे? इरिगेशन में असांजा वाटरनि जा कम कराईं। असांजो जेको माइंडसेट अॼु बि उहो ई अथव, इहो ई माइंडसेट आहे त वाटर कीअं निकिरंदा, फलाणी बिल्डिंग ठहिणी आहे, हीअ ठीको कीअं थींदो, हीअ कम कीअं थींदा। त जेसिताईं असां इहा अवेयरनेस जनरेट न कंदासीं त टेक्नोलॉजी जो छा स्कोप आहे, टेक्नोलॉजी मां छा फ़ाइदा आहिनि, ऐं जेसिताईं असां इहो प्रॉपरली कम्युनिकेट कोन करे सघंदासीं तेसिताईं इन माइंडसेट खे चेंज करण में वॾो टाइम लॻंदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त असांजा जेके स्टूडेंट्स आहिनि उन्हनि में मूं ख़ासि तौर ते ॾिठो आहे त हिकिड़ो त असां शाए आहियूं, 5 आङुरियूं बराबरि कोन हूंदियूं आहिनि, एक्सेप्शन्स आर ऑलवेज़ देयर, पर इन जनरल टर्म्स असांजे अंदरि शाइनेस तमामु घणी आहे। टीचर खां सुवाल कोन पुछंदासीं, कंहिंजे साम्हूं ॻाल्हाए कोन सघंदासीं, ऐं जेकॾहिं इंग्लिश में सुवालु अची वियो त पोइ असां में कम्युनिकेशन गैप्स आहिनि, जो असां इंग्लिश में प्रॉपर पंहिंजो पाण खे कम्युनिकेट कोन करे सघंदासीं, एक्सप्रेस कोन करे सघंदासीं। त हे उहे सॉफ्ट शयूं आहिनि जिन्हनि ते कंट्रोल करण जे लाइ तव्हांखे को मास्टर्स या बैचलर्स करण जी ज़रूरत न आहे। तव्हांजो कॉन्फिडेंस ऐं तव्हांजी सेल्फ डिटर्मिनेशन जेका आहे न, उहा क्रिटिकल हूंदी आहे। जेकॾहिं तव्हां ज़िंदगी में कुझु करणु चाहियो था त पोइ तव्हांखे इहे जेके बैरियर्स आहिनि, जेके इन्हनि बैरियर्स खे हटाइणो पवंदो। असां जेकॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं त टेक्नोलॉजी में तव्हां पढ़ो या छा, जी टेक्नोलॉजी में तव्हां पढ़िया पर तव्हां पंहिंजो पाण खे एक्सप्रेस न करे सघिया, तव्हां ॿुधाए न सघिया त तव्हांजे अंदरि टैलेंट छा आहे, त पोइ तव्हांजी उहा सॼी इल्मु बेकार थी पवंदो। ऐं इंसान जॾहिं क्रॉस क्वेश्चनिंग थींदी आहे न, त पोइ हिकिड़ी नई शइ ईजाद थींदी आहे, हिकिड़ो नओं आइडिया जनरेट थींदो आहे। जॾहिं तव्हां डिस्कस न कंदो, डायलॉग ई न कंदो, न्यू आइडियाज़ जनरेट कीअं थींदा। ऐं इन जे लाइ मुंहिंजे ख़्याल में तव्हां ॿुधायो, मूंखे इहो फील थिए थो त यूनिवर्सिटीज़ जे लेवल ते, जॾहिं इवन जेके सिंध यूनिवर्सिटी आहे या जेके असांजे इंटीरियर में ॿार पढ़नि था, वञनि था, नौजवान निकिरे थो, उन्हनि खे अहिड़ियूं एक्स्ट्रा एक्टिविटीज़ अहिड़ियूं हुजणु घुरिजनि जिन में उन्हनि जो डायलॉग ऐं कंसल्टेंसी वधीक हुजे, जंहिंमें मुंहिंजे ख़्याल में उन्हनि जा जेके टीचर्स आहिनि, प्रोफेसर्स आहिनि, उन्हनि जो वॾो हथु हुजे। बिल्कुलु, छाकाणि
इहो हिकिड़ो ॿियो तव्हां हॉट टॉपिक जेको आहे सो खयो आहे असांजो कैरिकुलम. बिल्कुलु आउटडेटेड अनफॉर्चुनेटली कैरिकुलम. ऐं अॼु ॾींहं ताईं असां जेको आहे सो थियोरिटिकल एक्सपेक्ट्स खे वधीक ॾिसूं था, प्रैक्टिकल एक्सपेक्ट्स खे घटि था ॾिसूं. हालांकि दुनिया में ॿाहिरिनि मुल्कनि में तव्हां ॾिसंदो त जेके प्राइमरी जा ॿार हूंदा आहिनि उन्हनि खां बि प्रैक्टिकली कमु कराए रहींदा आहियूं. एग्ज़ैक्टली राइट फ्रॉम द बिगनिंग. असां यूनिवर्सिटी ताईं वञूं था त थियोरिटिकल हुजे थो. ऐं उहे थ्योरीज़ वरी ॿियनि मुल्कनि जूं आहिनि जेके इम्प्लीमेंटेशन हर मुल्क जे हर इलाइक़े जी प्रैक्टिकली जेको आहे उहो मुंहिंजे ख़्याल में अलॻि हूंदो. हाणे अमेरिका में वेही अगरि को प्रैक्टिकली कयो ॿार पढ़े थो ऐं उनजा जेके बि कैरिकुलम आहे उहो अमेरिका में रहंदड़ ॿार जे लाइ सूटेबल हूंदो न. जेको सिंध में थो रहे पियो उनजो वरी हिकिड़ो पंहिंजो अलॻि हूंदो. असां वटि उहो डिफरेंस. हाणे जेकॾहिं तव्हां कैरिकुलम जेकॾहिं ठीकु आहे तव्हांजा हिकिड़ा कॉमन सब्जेक्ट्स हूंदा आहिनि जेके तव्हांजा प्योरली डोमेस्टिक उनजे बेसिस ते हूंदा आहिनि. मिसाल तव्हां इस्लामियात पढ़ायो था, पाकिस्तानी स्टडीज़ पढ़ायो था, ठीकु आहे. इहे अमेरिकन्स कोन पढ़ंदा पर तव्हांखे हिते पढ़णा आहिनि त तव्हां पढ़ो. पर जेके टेक्नोलॉजी जा जेके कोर्सिस आहिनि या जेके बि सब्जेक्ट्स आहिनि इवन सिविल इंजीनियरिंग में या मैकेनिकल इंजीनियरिंग में उनमें बि तव्हां बुकिश अप्रोच ते ऐं ॿार रटो लॻाए अचनि. उन्हनि खे ख़बर हुजे त हीउ सुवालु ईंदो तंहिंजो मूंखे हेॾो वॾो जवाबु लिखिणो आहे ऐं तव्हां जूं मार्कूं तव्हांजे पननि जे हिसाब सां हुजनि त तव्हां केतिरा पना लिखिया त उन हिसाब सां तव्हां त इहो सॼो सिस्टम जेको आहे न थोरो चेंज छो त इहो त हले थो पियो सालनि खां ऐं इन जो को ख़ासि इहो हलंदो रहे थो. मूंखे हलंदो रहे थो. बहरहाल ॾाढो बहितरीनु. अञा अॻिते बि सर तव्हां सां कचहरी कंदासीं पर जंसार तव्हां वटि ईंदासीं वरी हींअर वरी असांजी फील. अच्छा मां ॾाढी म्यूज़िक लवर पर्सन कहिड़ो इंसान सो बिल्कुलु हा ईअं ई आहियूं न. वेही वेही ईअं फील थींदो आहे त वरी का मौसीक़ी हुजणु घुरिजे. मौसीक़ी हूंदी आहे त इहो मज़ो अची वेंदो आहे. सो कहिड़ो था वरी ॿियो कलाम? बेदिल बेकस जो कलाम आहे, सराइकी कलाम आहे. वाह वाह ज़बरदस्त. बिस्मिल्लाह. कहिड़ो साईं खे ॿुधल हूंदा लॻे थो सभई. लुट लिते दिलि साड़ी हुण करेंदा आहिनि. वाह वाह. पोइ मूंखे उहो सिंगार अली सलीम जो ज़रूरु ॿुधाइजो. सर इन खां ज़रूरु खिली नैण घेरा गुलाबी. हाज़िर ज़बरदस्त फरमाइश अची वेंदी आहे. जिथे तू नजर न आवी ओ जन्नत मेरे किस कम दी जिथे तू नजर न आवी ओ दोज़ख मेनू सत बिश्ता जिथे तू आवे वल न जावे लुट लिते दिल साडी साडी हुण करे दे माना लुट लिते दिल साडी साडी हुण करे दे माना हुण करे करे दे माना लुट लिते दिल साडी साडी हुण करे दे माना
साईं दर तेरे ते सुहणल साईं दर तेरे ते दिलबर साईं रूह असां विकाणा विकाणा गुण करे दे मां गुण करे दे मां गुण करे दे माना लुट लिते दिल साडी साडे गुण करे दे माना लुट लिते दिल साडी साडे गुण करे दे मां परवाया वेख के तेरिया बेपरवाया वेख के तेरिया बेपरवाया वेख के तेरिया बेपरवाया जीव असादा कुमाना कुमाना हुण करे दे माना हुण करे दे माना हुण करे दे माना लुट लिते दिल साडी साडे हुण करे दे माना लुट लिते दिल साडी साडे हुण करे दे जबरदस्त बेहतरीन कलाम हिन जी आवाज़ में उस्ताद मोहम्मद यूसुफ वहीद अली जो हिकिड़ो अनोखो मिक्स आहे हिन जी कॉम्बिनेशन आहे हिकिड़ो मिक्सचर आहे हिकिड़ो ऐं ज़बरदस्त कॉम्बिनेशन आहे जेको मिले थो जिनसार में पर नाज़रीन साई वठूं था साई जो वक़्तु थी वियो आहे बहितरीन कलाम इंजॉय कयोसीं नंढड़ी साई खां पोइ वरी हाज़िर थियूं था वेलकम बैक नाज़रीन ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं बहितरीन ज़बरदस्त कचहरी आहे जेका काज़ी साहब सां गॾु असां करे रहिया आहियूं ऐं ॾाढी मोटिवेशनल हिकिड़ी जेका आहे ॻाल्हि ॿोल आहे जेके कनि था पिया नौजवाननि खे काफ़ी कुझु सिखण जे लाइ अॼु मिलंदो ऐं अॼु जो जेको प्रोग्राम आहे मां चाहींदसि त ख़ासि तव्हां ॾिसो छो त जेका बि नवाण आहे न सोसाइटीअ में ईंदी आहे ऐं जेका बि तरक़ी थींदी आहे जिन क़ौमुनि जी तरक़ी थींदी आहे जेका सोसाइटी ग्रो कंदी आहे सो हुनजो ख़ासि एलिमेंट जेको आहे उहो हिकिड़ो इहो बि हूंदो आहे त तव्हां कीअं ॿियनि सुठियुनि सोसाइटीज़ मां जेके पॉज़िटिव शयूं आहिनि उहे एडॉप्ट कीअं था कयो हाणे ज़रूरी न आहे त असां सिंध में रहूं था पिया ज़रूरु सिंध जेको आहे सो पंहिंजो वतन आहे पंहिंजो देश आहे हर कंहिंखे दिलि हर दिलि अज़ीज़ आहे पर हर उहे ॻाल्हियूं जेके ॿियनि मुल्कनि में आहिनि फॉर एग्ज़ाम्पल जीअं साईं जन कैनेडा मां आयल आहिनि कैनेडा में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि उहे कीअं उहे एज़ अ सोसाइटी ग्रो करे थो उहे पॉज़िटिव शयूं अगरि असां एडॉप्ट करे वठूं था त इन में को हर्ज़ न आहे ऐं ईअं ई ॿिया बि मुल्क आहिनि काफ़ी जिन में जेको आहे सो तव्हां हर हिकु ॻाल्हि ॾिसंदव नोट कंदव त पॉज़िटिव हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका हिकिड़ी नई शइ आहे उहा ॾाढी सुठी जेको आहे सो उन शइ खे ग्रो करण में हेल्प करे थी पंहिंजी एज़ अ सोसाइटी क़ौम वधे थी माण्हू वधनि था इकोनॉमिकल लेवल वधे थो एम्पावरमेंट खे आम कयो वञे थो त इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि उन्हनि खे जेॾो थी सघे असां एडॉप्ट कयूं ॿियनि सोसाइटीज़ मां ॿियनि कंट्रीज़ मां ॿियनि मुल्कनि मां त असांजी सोसाइटी जेका आहे पंहिंजी सिंध बि ग्रो करे सघे थी एम्पावर्ड आहे नो डाउट सुजाग आहे पर पोइ बि
अॻिते वधी सघे थी, अञा को ॿी जेके कमियूं आहिनि, जेके कोताहियूं आहिनि, रहिजी वियूं आहिनि, उन्हनि खे असां ओवरकम करे सघूं था। सो साईं खां इन हवाले सां अॻिते बि वधीक ॻाल्हाईंदासीं। सर, तव्हां किताब ऐं अदब सां बि तव्हांजो पंहिंजो हिकिड़ो दिलचस्पी आहे। सो पंहिंजो किताबु तव्हां लिखियो बि आहे, जंहिंजो मां ज़िक्र बि कयो हो, त आदमशुमारी ऐं सिंध। सो इहा जेको आहे सो कीअं तव्हांखे ख़्यालु आयो त भला किताबु लिखिजे, छो त ऑलरेडी तव्हां कॉन्ट्रीब्यूट करे रहिया आहियो घणो कुझु सोसाइटी में, हिकिड़ो किताबु लिखणु रहिजी वई, मुंहिंजो ख़्यालु ॿियो बि हाणे तव्हां लिखी छॾियो। सो कीअं ख़्यालु कीअं आयो, कॾहिं लिखियो, छा सोचे तव्हां इहो फील थियो तव्हांखे? तव्हां पंहिंजो पाण खे सम्झंदो आहियां त जैक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन, हर फील्ड में थोरो घणो हिसो वठो। पर स्पेशली इन कोविड वारे टाइम दौरान छाकाणि जो मुंहिंजो FM रेडियो सां बि तालुक़ु रहियो आहे। 6 साल मूं कैनेडा में सिंधी प्रोग्राम सिंध रंग जे नाले सां हुतां कैनेडा, इहो पहिरियों कैनेडा जो रेडियो चैनल हो, जंहिं तां सिंधी ज़बान में प्रोग्राम कयासीं। त उनजो 6 साल उहो मूं हलायो उनखे। त उनजे करे शायदि थोरो माइक सां लॻाव थी वियो। पोइ कोविड जे दौरान जॾहिं का एक्टिविटी सभु बंदि थी वियूं दुनिया जूं, त उन वक़्तु पोइ मूं ज़ूम ऐं स्ट्रीम यार्ड इन्हनि ते जेके वर्चुअल शोज़ थींदा आहिनि उन्हनि खे कंडक्ट कंदो हुउसि। सही, मुख़्तलिफ़ महिमाननि खे घुराए, पोइ पंहिंजा जीअं हिते जा सोशल सेक्टर जा या जेके सिविल सर्विसिस जा माण्हू हुआ, उन्हनि खां ख़बर वठणु सिंध जे हवाले सां, सिंध जे कल्चर जे हवाले सां, या सिंध जा जेके बर्निंग इशूज़ आहिनि उन्हनि जे बारे में ॻाल्हाइणु। त उन्हनि दोस्तनि सां जॾहिं ख़बरूं थींदियूं हुयूं त इहो हाणे लेटली जॾहिं आदमशुमारी थी थिए त उनखां पहिरीं आदमशुमारी ते हिकिड़ो वॾो बहस मुबाहिसो हलियो पिए त आया इहा आदमशुमारी सही थिए पई कोन पई थिए, सिंध खे हिन मां फ़ाइदो मिलंदो नुक़सानु मिलंदो, स्पेशली जेके टेबलेट्स जे थ्रू उन्हनि प्लान कयो पिए, उन में को मालाफाइडी इंटेंशन त कोन्हे जेका सिंध जे आबादी खे कंहिं तरीक़े सां घटाए, छाकाणि इन क़िस्म जा ग्रीवेंसिस ऐं फियर्स हुआ माण्हुनि में। त पोइ उन में असां मल्टीपल सेशन्स कयासीं सिंध जे सुॼा माण्हुनि सां, त ख़बर पवे त आदमशुमारी जो जेको बेसिक इशू आहे जंहिंखां सिंधी माण्हू डिॼे थो, हिकिड़ो त उहे इशूज़ कहिड़ा आहिनि, ऐं ॿियो इहो त हिकिड़ी अवेयरनेस जनरली माण्हुनि में कीअं पहुचे त आदमशुमारी असांजे लाइ केतिरी इम्पॉर्टेंट आहे, पंहिंजी ॻणप कराइणु केतिरी ज़रूरी आहे। छाकाणि जो असां वटि इंटीरियर्स में ॿारहाड़ियुनि में शनाख़्ती कार्ड ई माण्हुनि वटि कोन्हे, छाकाणि जो माण्हू उन्हनि खे उनजी वैल्यू कोन पिया सम्झनि, या पंहिंजो पाण खे ॻणप में ज़ाहिर कराइण जे लाइ अदा मूं जेकॾहिं न करायो त कहिड़ो फ़र्क़ु थो पवे, जेका अप्रोच हूंदी आहे न, आया त आया जे न आया त ख़ैर आहे, पर उनजो कलेक्टिव तव्हांजे जेको डेमोग्राफिक्स आहिनि उन्हनि ते केतिरा एडवर्स इम्पैक्ट्स पवनि था। बिल्कुलु, ॾाढी ज़बरदस्त। हाणे इहे जेके इशूज़ आहिनि इन्हनि इशूज़ ते त असां कालम बि घणेई पढ़ियासीं, ॿुधोसीं माण्हुनि खे, पर पोइ मूं कोशिशि इहा कई त आउं उन्हनि दोस्तनि खां पुछां त ठीकु आहे इशूज़ इहे आहिनि, इन जो हल छा आहे? ज़बरदस्त। छाकाणि जो तव्हां असां वटि जेको हिकिड़ो कल्चर आहे उहो इहो आहे त घोड़ा पिट, तबाह थी वियासीं, बर्बाद थी वियासीं, लुटिजी वियासीं, प्रॉब्लम्स जेके आहिनि उहे इंडिकेट कया वञनि, उन्हनि जा सॉल्यूशंस कोन, उन्हनि जे सॉल्यूशंस ते असीं ॻाल्हाईंदो कोन आहियूं। ॾाढी सुठी ॻाल्हि कई अथव, बढ़िया तरीक़े। त असां पोइ इहा अप्रोच रखीसीं त सॉल्यूशंस ते ॻाल्हायूं, ऐं जेके बि एक्सपर्ट्स आहिनि उन्हनि खां पुछूं त भई तव्हांजे नज़र में बहितर सॉल्यूशन छा आहे। पोइ उन्हनि शयुनि खे इन किताब जे अंदरि बंदि करण जी कोशिशि कईसीं त जेके ख़दशा आहिनि असांजा सिंधियुनि जा क़ौम बहसियत क़ौम, हक़ीक़तूं छा आहिनि ऐं उन्हनि जो हल कहिड़ो तजवीज़ कजे थो, त उहे इन किताब जे अंदरि शामिलु कयासीं। ऐं पोइ इन किताब खे असां पब्लिश करायो ऐं सिंध जे तमामु लाइब्रेरीज़ खे बि मोकिलियो। कहिड़े साल में पब्लिश? इहो 2021 में पब्लिश करायो। ठीकु आहे। उन वक़्तु आदमशुमारी जो क्राइसिस तमामु घणो हलियो पियो, आउं आयो हुउसि 2021 में हिते, तॾहिं इहो किताबु पब्लिश करायो। पोइ हिननि खे सभिनी लाइब्रेरीज़ बि मोकिलियोसीं, प्रोविंशियल ऐं फेडरल गवर्नमेंट खे मोकिलियोसीं, इन्हनि जे नुमाइंदनि खे, मिनिस्टर्स खे ऐं जेके ऑफिशियल सेक्रेटेरिएट्स हुयूं। मक़सदु इहो हो त
जेतिरो बि इहो सर्कुलेट थिए पब्लिक जे अंदरि, ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त इन ॾाढो रिस्पॉन्स सुठो मिलियो, जो असांखे हिन जूं 2-3 ॿियूं एक्स्ट्रा प्रिंट्स कढाइणियूं पयूं, अरे वाह माशाल्लाह, जो माण्हुनि डिमांड कई पई त असांखे हिन किताबनि जी कॉपी, हिन किताब जी कॉपी खपे, त कोशिशि त कईसीं। बिल्कुलु जीअं चवंदा आहियूं त पंहिंजे हिसे जो, ऐं मुंहिंजे ख्याल में अहिड़ा किताब जेके आहिनि यूनिवर्सिटी लेवल तक बि कंपलसरी करणु घुरिजनि, त इकोनॉमी जेको डिपार्टमेंट आहे ऐं जेके माण्हू इकोनॉमिक्स थो पढ़े, जेको ॿार घटि में घटि उहो त लाज़मी पढ़े, त उनखे इहा त ॼाण हुजे। हाँ, बेसिक प्रॉब्लम्स जी ख़बर, हाणे इहे कैरिकुलम जो त हिसो कनि न कनि, पर असां यूनिवर्सिटी लाइब्रेरी में ज़रूरु ॾिनासीं ऐं मुख़्तलिफ़ वाइस चांसलर्स खे बि मोकिलियासीं, ऐं लाइब्रेरी जेकी यूनिवर्सिटीज़ जूं आहिनि, ताकि एज़ अ रेफरेंस बुक घटि में घटि अवेलेबल हुजे। जेकॾहिं केरु उन ते तहक़ीक़ करणु चाहे थो या को वधीक कमु करणु चाहे थो, त कुझु न कुझु उनखे बेसिक मवाद हुन मां मिली वञे। चइबो आहे न त फुड़ो फुड़ा तलाउ थींदो आहे, त तव्हांजो हिकिड़ो क़दम हुयो, हिकिड़ी कॉन्ट्रीब्यूशन हुयो, थी थो सघे अॻिते वरी नौजवाननि मां को अञा हुन ते वधीक बहितर तरीक़े सां को एनालिसिस करे, पर हिकिड़ो कुझु त हुजणु त लाज़मी आहे न, कुझु त ख़बर हुजणु घुरिजे, माण्हूअ खे किताब हुजे, किथां माण्हू खे ख़बर पवे। अच्छा, पोइ नेक्स्ट बि हाणे हिकिड़ी ॿियो किताब बि आहे तव्हांजो इन प्रोसेस आहे? हाणे वरी जंहिं किताब, उहो सिंध जा जेके बर्निंग इशूज़ आहिनि, जेके मुंहिंजे नज़र में आहिनि, मेजर इशूज़, एजुकेशन आहे, हेल्थ आहे, पॉवर्टी एलिवेशन, पॉवर्टी इज़ अ बिग क्राइसिस, ऐं उन खां अलावा वुमेन एम्पावरमेंट। वाह, ज़बरदस्त, बहितरीन, मुंहिंजो फेवरेट टॉपिक आहे वुमेन एम्पावरमेंट ते, छाकाणि जो मुंहिंजो स्पेशल इंट्रस्ट आहे, जो कैनेडा में मुंहिंजी जेका ऑर्गेनाइज़ेशन आहे इंडस कैनेडा फाउंडेशन, उहा उते अल्बर्टा में बि वुमेन एम्पावरमेंट सिर्फ़ु पंहिंजो मसइलो न आहे, अच्छा, इहो सॼी दुनिया जो मसइलो आहे। हाँ, छो त मेल डोमिनेंट त दुनिया आहे न, सिर्फ़ हिकु ख़ासि सिर्फ़ पाकिस्तान या सिंध न आहे, सॼी दुनिया में मेल डोमिनेंट। असांखा एक्सेप्शन कोन आहियूं, इवन अल्बर्टा में असां वुमेन एम्पावरमेंट ते कमु करियूं था, स्पेशली जेके असांजा इमिग्रेंट्स अचनि था ॿियनि मुल्कनि मां, ऐं जेके इन पैराडाइम मां अचनि था त घर जो मुड़ुसु कमु कंदो ऐं ज़ाल घर में ॿार संभालींदी ऐं मानी पचाईंदी, त जॾहिं हींअर 2015 में इकनॉमिक डाउन टर्न आयो हो ऐं घणनि माण्हुनि जी जॉब्स हली वियूं, त सिंगल सोर्स ऑफ इनकम घर में हुई, उहो माण्हू ले ऑफ थी वियो, त घर में फाइनेंशियल क्राइसिस, वर्क फ्रॉम होम अची वियो, नवां ट्रेंड्स शुरू थी विया, जेसि ताईं उहे माण्हू एडॉप्ट कनि, जेके ले ऑफ थी विया, जिन जी जॉब्स ख़तमु थी वियूं, उहे जेकॾहिं घर में वेही रहिया, त हिकिड़ो त फाइनेंशियल क्राइसिस पैदा थियो, ऐं ॿियो उनजे करे डोमेस्टिक इशूज़ वधनि था। ज़बरदस्त, बहितरीन इहे तव्हांजूं ॻाल्हियूं आहिनि, पर हींअर वरी हिकिड़े कलाम जी तरफ़ ईंदासीं। जिनसार, हाणे कहिड़ो था कलाम ॿुधायो? मुंहिंजे ख़्याल में हाणे साईं जन जेका फरमाइश कई उहा साईं जी फरमाइश एंड में ॻाईंदा, उहा एंड में ॻाईंदा, तव्हांखे थोरो अञा वधीक इंतज़ार करिणो पए थो, मतिलबु साईं जन हलिया वञनि, मथां हलिया वञे, ॾाढी सुठी स्ट्रेटजी आहे जिनसार जी, इन करे फरमाइश रहियल हुजे साईं जन जी। जी जी, पर कहिड़ो था कलाम? प्रोफेसर साजिद सुमरो साहब, उन्हनि जो हिकिड़ो ख़ूबसूरत नओं गज़ल आहे, अरे वाह, न्यू कंपोजिशन में पेश। ज़बरदस्त, बिस्मिल्लाह। तुझे सामो गुलाब बेमाना, तू नशो शराब बेमाना, तुझे सामो गुलाब बेमाना, तू नशो शराब बेमाना, साल तो सा सफ़र कयो गॾिजी, साल तो सा
सफ़र कयो गॾिजी हाणे तुंहिंजा हिजाब बेमाना हुए जॾहिं चिलविली हुए जॾहिं चिलविली छोकिरी थी वञे ॼण असांजी घिटीअ मां ख़ुशी थी वञे हुए जॾहिं चिलविली हुए जॾहिं चिलविली छोकिरी थी वञे ॼण असांजी घिटीअ मां ख़ुशी थी वञे ॼण असांजी घिटीअ मां ख़ुशी थी वञे वास जी थो वञे ईअं पाड़ो सॼो वास जी थो वञे ईअं पाड़ो सॼो वास जी थो वञे ॼण गुलाबल संदी ॼण गुलाबल संदी ताज़गी थी वञे ॼण असांजी घिटीअ मां ख़ुशी थी वञे ॼण असांजी घिटीअ मां ख़ुशी थी वञे रक्स साजिद हवा में ॾिसूं था वरी बनी ज़बरी ज़नी ज़नी नी पद ध म प प ग म म रि ग ग ध ग रि नि रि 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 ग 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 नि रि स ज ज ज ज ज नि 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 ज नि रे ज रे ज ग रे ग रे म ग म ग प म ब म ध प ध ब नि 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 रे 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 ग 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 रे रे नि रे स द द द द द नि ज ज ग नि नि प ध ध म प ब ग म म रे ग ग रक्स साजिद हवा में ॾिसूं था वरी रक्स साजिद हवा में ॾिसूं था वरी रक्स साजिद हवा में ॾिसूं था वरी शाह जी ॼण तका रागणी थी वञे ॼण असांजी घिटीअ मां ख़ुशी थी वञे ॼण असांजी घिटीअ मां ख़ुशी थी वञे उहे जॾहिं चिलविली छोकिरी थी वञे ॼण असांजी घिटीअ मां ख़ुशी थी वञे ॼण असांजी घिटीअ मां ख़ुशी थी वञे ॼण असांजी घिटीअ मां ख़ुशी थी वञे कमाल आहे कमाल आहे ज़बरदस्त कलाम ज़बरदस्त जंसार कमाल करे चलियो साई वठूं था नाज़रीन जंसार भी कमाल कयो आहे असां भी कमाल कयूं था साई वठूं था साई खां पोइ वरी हाज़िर थियूं था वेलकम बैक नाज़रीन ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं बहितरीन कलाम हुयो जंसार जो ऐं छा आहे त जेके कलाम ॿुधाए थो जंसार ऐं जंहिं तरीक़े सां
माशाल्लाह ज़बरदस्त जेको आहे सो गुलूकार आहिनि सो हिकिड़ो अलॻि समां बंदिजी वियो आहे सो हाणे दिलि नथी भरिजे ऐं साईं तव्हां मुंहिंजे ख़्याल में फरमाइश कई जिनसार इंतज़ारु पियो थो कराए पियो कहिड़ी था फरमाइश कयो भला हिकिड़ो ॿियो बि फरमाइश तब्दील थी वई आहे तब्दील थी वई हाणे अरे वाह क्या जिनसार जो आवाज़ ॿुधी हा हा हाणे जेकॾहिं जिनसार मुर्तज़ा दादाई जो हिकिड़ो शानदार कलाम आहे मूंखे मुंहिंजे दिलि खे ॾाढो वेझो आहे अच्छा कहिड़ो मरण खां अॻे ई मरीजी ॾिठोसीं ज़हर खे बि ज़मज़म करे पी अल्लाह ॾिठोसीं अल्लाह इहो भला छो तव्हांजे दिलि जे वेझो आहे भला कहिड़ी इन जे पुठियां कहिड़ी इन कहाणी सां तमामु घणी यादूं वापसि अच्छा एतिरो वक़्तु कान्हे प्रोग्राम में न त तव्हांजी इहा कहाणी बि ज़रूरु ॿुधूं जी जिनसार बिस्मिल्लाह कयो पोइ भला मञो था असां भी गुनहगार आहियूं अज़ल खां हुस्न जा तलबगार कदे था खिलाइल कदे था रोआगिल कदे था खिलाइल कदे था रोआगिल बिरन जी नज़र में जन नंढा ॿारायूं ज़हर खे बि ज़मज़म करे पी ॾिठोसीं ज़हर खे बि ज़मज़म करे पी ॾिठोसीं ज़हर खे बि ज़मज़म करे पी ॾिठोसीं मरण खां अॻे मरीजी ॾिठोसीं मरण खां अॻे मरीजी ॾिठोसीं ज़हर खे बि ज़मज़म करे पी ॾिठोसीं ज़हर खे बि ज़मज़म करे पी ॾिठोसीं यासीन महबूब कहीं जात छा थो थी यासीन महबूब थी यासीन महबूब कहीं जात छा थो थी यासीन महबूब कहीं जात छा थो कहीं जात छा थो मोहब्बत में कहीं ता फिदा थी ॾिठोसीं मोहब्बत में कहीं ता फिदा थी ॾिठोसीं दगा कान कैसा
कैसू कदे का दगा कान कैसा कैसू कदे का मगर पाण दो खोब आई छजोसी मगर पाण दो खोब आई डिठोसी मरण का अगे मरी जी डिठोसी जहर के बदम जम करे पी डिठोसी जहर के बदम जम करे पी डिठो सुखन मुर्तजा खां कई मोकलाणी सुखन मुर्तजा खां कई मोकलाणी दिहाड़ी दुखन मन झुकारे डिठोसी दिहाड़ी दुखन मन झुतड़ पी डिठोसी मरण का अगे मरी जी डिठोसी जेहिक तू जो वायदो वफा थी पवेहा जेहिक तू जो वायदो वफा थी पवेहा त कुछ दर्द दिल जी दवा थी पवेगा त कुछ दर्द दिल जी दवा थी पवेहा जेहिक तू जो वायदो वफा थी पवेहा जेहिक तू जो वायदो वफा थी पवे कमाल कमाल जबरदस्त जबरदस्त बेहतरीन अच्छा जॾहिं वरी अहिड़ा कलाम ईंदा आहिनि न त वरी शाइरी ऐं जेके मौसीक़ीअ जो कॉम्बिनेशन हूंदो आहे इहो बि लाजवाब हूंदो आहे त बोल बि सुठा हुजनि शाइरी बि सुठी हुजे उहा पंहिंजे वज़न भर में बि हुजे ऐं वरी मौसीक़ीअ जी धुन बि वरी पंहिंजी हुजे कंपोज़िशन जेका आहे न बिल्कुलु दिलि ते वञी पहुचंदी आहे माण्हू बिल्कुलु एग्ज़ैक्टली बिल्कुलु ईअं आहे आहे त कंपोज़िशन जो कमाल न कंपोज़िशन सां ई त लफ़्ज़नि खे साह मिले थो बिल्कुलु वाह वाह छा ॻाल्हि कयो ज़बरदस्त हिकिड़ो ख़्यालु आहे न इमेजिनेशन आहे वरी जॾहिं हुन में कंपोज़िशन मिले थी मौसीक़ी अची थी वञे त उन में इमेजिनेशन में साह अची पवे थो ज़बरदस्त ॾाढी सुठी ॻाल्हि कई सर मौसीक़ीअ जे हवाले सां जीअं ज़ाहिर आहे इहो बि हिकिड़ो आर्ट आहे न त जीअं इंसान जूं हक़ीक़तूं आहिनि जीअं असां पढ़ाईअ जे हवाले सां ॻाल्हि कईसीं मसइलनि ते ॻाल्हि कईसीं इकोनॉमिकल इशूज़ ते ॻाल्हायोसीं दुनियावी मसइला अलॻि आहिनि पंहिंजा असांजे सिंध जा मसइला अलॻि आहिनि पर इन में वरी जेका आर्ट आहे उहा ऐं उनजी ख़ूबसूरती इनखे कीअं था ॾिसो तव्हां अदी मौसीक़ी त रूह जी ग़िज़ा आहे बिल्कुलु ऐं त इहो चवंदुसि त असांजो जेको आर्ट ऐं कल्चर आहे इहो एतिरो त अपीलिंग आहे जो तव्हां यकीन करियो त हिकु लहज़े जे लाइ माण्हू पंहिंजूं सभु जेके सोचूं परेशानियूं विसारे थो छॾे बिल्कुलु ऐं वरी सिंध जो त हिकिड़ो तमामु रिच कल्चर आहे ऐं इन ई सकाफ़त इन ई कल्चर सां वाबस्ता तव्हां उते पंहिंजे कैनेडा में रही करे बि हिकिड़ी कम्यूनिटी जा मेंबर आहियो ऐं उते जेको आहे सो कयो था त मूंखे थोरो हिन हवाले सां ॿुधायो त ॾिसंदड़नि खे बि ख़बर पवे त छा उतां जी सरगर्मियूं छा हूंदियूं आहिनि मतिलबु कीअं तव्हां उते ॿिनि एरियाज़ में असांजो फोकस रहियो आहे हिकिड़ो इहो त पंहिंजो जेको असांजो इंडस वैली सिविलाइज़ेशन आहे उन जे कल्चर जी प्रमोशन कहिड़े तरीक़े सां कजे जो दुनिया खे ख़बर पए त वी आर वन ऑफ द ओल्डेस्ट सिविलाइज़ेशन्स ऑन अर्थ ऐं केतिरो असांजो रिच कल्चर आहे ऐं असांजो जेको सेंस ऑफ आर्किटेक्चर आहे या जेको सेंस ऑफ डेवलपमेंट आहे सो केतिरा सदियूं पुराणो आहे केतिरा हज़ार साल पुराणो आहे त उन्हनि खे प्रमोट करण जे लाइ असां अल्बर्टा में कोशिशि कईसीं त जीअं डिसेंबर में पंहिंजो सकाफ़ती ॾींहुं मल्हाईंदा आहियूं त असां अल्बर्टा गवर्नमेंट सां ॻाल्हायो ऐं कोशिशि कईसीं त
सिंधी सकाफ़त ॾींहं खे हिकिड़ी रेकग्नेशन मिली सघे। वाह, ऐं इट वाज एन अमेजिंग इनिशिएटिव। ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जो अल्बर्टा दुनिया जो वाहिद सूबो आहे दुनिया जो जंहिं सिंधी कल्चर डे खे ऑफिशियल रेकग्नेशन ॾिनी। अच्छा, ज़बरदस्त। ऐं अल्बर्टा जी जेका प्रीमियर आहे जंहिंखे पाण हिते चीफ मिनिस्टर चऊं था, उन्हनि जे ऑफिस में असांजो कल्चरल डे मल्हायो वियो ऐं मिनिस्टर प्रीमियर जे तरफ़ां रेकग्नेशन लेटर असांखे ॾिनो वियो। त इहा उन जे करे छा आहे त तव्हां ऐं असां त सिंधी आहियूं न, असां त पंहिंजे कल्चर खां काफ़ी हद ताईं मानूस आहियूं, लेकिन दुनिया खे कीअं ख़बर पवे त असांजो कल्चर केतिरो स्ट्रॉन्ग आहे। त उन जे करे छा आहे त हिकिड़ो ग्लोबल मैसेज सॼे कैनेडियन सोसाइटी में वियो त हाउ रिच अवर कल्चर इज़। ऐं ॿियो असां कोशिशि इहा कईसीं त जेका सिंधी लैंग्वेज आहे उन जी प्रमोशन कजे, छाकाणि जो लैंग्वेज तव्हांजी इहा जेकॾहिं असां ॿाहिरिनि मुल्कनि में स्पेशली रहूं था, असांजी जनरेशन पंहिंजी सिंधी लैंग्वेज सां इंटैक्ट आहे। असांजा ॿार थी सघे थो पार्शली इंटैक्ट हुजनि, पर ईंदड़ 2 जनरेशन खां पोइ सिंधी ज़बान ॻाल्हाइण वारो बि तव्हांखे हाणे बि आहे सर, हाणे बि ॿोली जेका आहे असांजी उहा हाणे बि जेको अॼुकल्ह जो नौजवान नस्ल आहे उहो मिक्सअप करे हिते त असां फैशन में चाहियूं चवंदा आहियूं त असीं इंग्लिश था ॻाल्हायूं। सिंधी फैमिलीज़ जेके आहिनि उहे घर में ॿारनि सां सिंधी कोन था ॻाल्हायूं ऐं असां हुते जेको आहे सो उन लैंग्वेज खे प्रिज़र्व करण जे लाइ एफर्ट्स वठंदा आहियूं। ज़बरदस्त, ॾाढो बहितरीनु। मिसाल मुंहिंजा ॿार आहिनि, उन्हनि सां घर में सवाइ सिंधी जे असीं ॿी ज़बान कोन ॻाल्हाईंदा आहियूं। न सिर्फ़ु एतिरो बल्कि उहे ॿार जेके कैनेडा में पैदा ई उते थिया आहिनि, उन्हनि खे सिंधी ज़बान में अख़बार पढ़ण बि ईंदी आहे। एतिरी हद ताईं उन्हनि खे सेखारियो आहे जो घटि में घटि पढ़ी बि वञनि था। त घटि में घटि तव्हां पंहिंजे लैंग्वेज खे हिकिड़े जनरेशन ताईं प्रिज़र्व करे छॾियो। त उते असां इहो बि गवर्नमेंट सां कोशिशि कई आहे त सिंधी लैंग्वेज खे 18 सेकेंड लैंग्वेजिस आहिनि अल्बर्टा में, जंहिंमें पंजाबी आहे, उर्दू आहे, हिंदी आहे। त उन्हनि में सिंधी ज़बान खे ऑफिशियल सेकेंड लैंग्वेज जो स्टेटस मिली सघे। अरे वाह, ज़बरदस्त। उनजो नतीजो इहो थींदो त स्कूलनि में सिंधी जो सब्जेक्ट बि पढ़ाए सघिजे थो ऐं सिंधी काउंसलर्स मुक़ररु थी सघनि था जेके माइटनि सां इंटरेक्ट सिंधी ज़बान में कनि। ऐं ॿियो असांजो मिसाल कैलगरी पुलिस सर्विस आहे त उते बि सिंधी ज़बान खे हाणे ऑफिशियल रेकग्नेशन आहे। त इहे नंढा नंढा स्टेप्स आहिनि, लॉट मोर टू हैपन, लेकिन इहो आहे त स्लोली तव्हां जेकॾहिं इन तरफ़ सोच रखंदा त कुझु न कुझु करे सघंदा। अल्टीमेटली इहो बहितरीनु, ॾाढो सुठो इनिशिएटिव तव्हां कयो। मूंखे ॾाढो फ़ख़्रु महसूसु थी रहियो आहे त तव्हां इहो सोचो था ऐं एतिरो कमु कयो था। ऐं इहा ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त कैनेडा में वेही करे बि सिंधी फैमिलीज़ जा ॿार जेके अगरि अख़बार पढ़ी सघनि था त इन खां वधीक सुठी ॻाल्हि ॿी का थी नथी सघे। ॾाढो ज़बरदस्त इहो कॉन्ट्रीब्यूशन आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में जेके हिते असां वटि बि कराचीअ में बि काफ़ी अहिड़ा माण्हू सिंध में, शहरनि में, पंहिंजनि में सिंधी जेके फैमिलीज़ आहिनि न, ॿारनि सां पंहिंजनि सां सिंधीअ में ॻाल्हाइणु शुरू कयो। इन सां छा थींदो त जेको आहे सिंधी ज़ुबान ऐं उन ते जेको आहे उनजी अञा जनरेशन ताईं उहा ज़िंदा रहंदी, छो त इहो असांजो फ़र्ज़ु आहे। ऐं तव्हांजे ॿारनि खे अगरि सिंधी ॿोली घर में न मिलंदी त पोइ ॿाहिरि किथे बि न मिलंदी। उर्दू मिली वेंदी, अंग्रेज़ी मिली वेंदी, ॿियूं ॿोलियूं अगरि तव्हांखे सिखणियूं आहिनि त उहे सभु ॿोलियूं ॿाहिरि तव्हांखे घर खां ॿाहिरि मिली वेंदियूं, पर उहा सिंधी वाहिद हिकिड़ी ॿोली आहे जेका तव्हांजे पंहिंजे घर में ई तव्हांजे ॿार खे मिली सघे थी। अगरि उते मिलण बि बंदि थी वई त पोइ ॿाहिरि किथे नथी मिली सघे। सो इहो ॾाढो ज़रूरी आहे ऐं रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ज़िमेदारी आहे असां सभिनी सिंधियुनि जी। सो ॾाढो इहो सुठो तव्हां ॻाल्हि कई सर। पर हाणे छा आहे त प्रोग्राम आहे, हिन जो वक़्तु मुक़ररु आहे। तव्हां पाण बि जेको आहे सो पंहिंजी वाच ॾिसो था पिया, सम्झां थी मां त तव्हांजी पंहिंजियूं बि काफ़ी कमिटमेंट्स आहिनि जेके। सो पर वेंदे वेंदे मां चाहींदसि नौजवान जेके ॾिसनि था पिया तव्हांखे, छो त तव्हांजी त ओवरऑल जेको बि तव्हां कचहरी कईसीं न, सॼी तव्हांजी कचहरी इंस्पिरेशनल हुई, मोटिवेशनल हुई, पर पोइ बि हिकिड़ो फाइनल मैसेज छा ॾियणु चाहींदा? फाइनल मैसेज आऊं शाह साईं जे ज़बान में जेकॾहिं ॾियां त वाह वाह, इन खां बहितर त को मैसेज थी नथो सघे, को दर्स थी नथो सघे। शाह लतीफ़ विटाई खां वधीक ॿियो केरु आहे? शाह साईं जो हिकिड़ो शेर आहे तमामु घणो वणंदो आहे, थकियाई थर थेल, थकियाई थर थेल, चढ़ चुकी आई चोटीअ, हलंदे होत पुन्हो दे भो मिड़ियो ई भेल, उथी राओ रेल वेठनि था वारी वरी। त नौजवाननि जे लाइ इहो ई पैगाम आहे त
अगरि ज़िंदगी में कुझु करणु चाहियो था त मुसीबतूं बि ईंदियूं, सहूबतूं बि ईंदियूं, तकलीफ़ूं बि थींदी, पर जेकॾहिं तव्हां कमिटेड आहियो पंहिंजे काज़ सां, जेकॾहिं तव्हां कमिटेड आहियो पंहिंजे पाण सां, पंहिंजे माइटनि सां, पंहिंजे मुआशिरे सां, पंहिंजे धरतीअ सां, त तव्हांखे ॾुखिया क़दम खणणा पवंदा। अॻियां वधण जे लाइ सेक्रीफाइसिस बि ॾियणियूं पवंदियूं, परेशानियूं बर्दाश्त करणियूं पवंदियूं, लेकिन अॻियां वधो। छाकाणि जो जेकॾहिं अॻियां न वधंदा त मिटीअ में मिली वेंदा ऐं कुझु बि ज़िंदगी में हासिलु कोन करे सघंदा। वाह, बहितरीन मैसेज, ज़बरदस्त मैसेज हुयो। ऐं ॾिसंदड़नि खे मां सम्झंदमि इन खां बहितर त को मैसेज थी नथो सघे। अॼुकल्ह नौजवाननि ते पिया ॻाल्हायूं, उन्हनि जे जेको आहे सो फ्यूचर ते, करियर ते पिया ॻाल्हायूं, त इन ॻाल्हि खे अगरि तव्हां सम्झी वठो जेको साईं जन मैसेज ॾिनो आहे, त तव्हांजी बि ज़िंदगी आसान थी वेंदी। तव्हांखे हिकिड़ो मां सम्झंदसि त गोल मिली वेंदो, हिकिड़ो टारगेट मिली वेंदो लाइफ में अचीव करण जे लाइ। ॾाढो सुठो मैसेज हुयो। ऐं जेको आहे सर थैंक यू, थोराए तायूं तव्हांजा, तव्हांजी वॾी महिरबानी ऐं धरती टीवी जी महिरबानी जिन्हनि असांखे मौक़ो ॾिनो, ऐं जिनसार जो ख़ासि कुर्ब, ॾाढा सुहिणा कलाम ॿुधाई। थैंक यू वेरी मच। ऐं तव्हां टाइम कढियो, सो नाइस। थैंक यू सर। कुर्ब, तव्हांजा कुर्ब। ऐं जेको आहे बहितरीन जिनसार तव्हांजा बि थोराइता आहियूं, तव्हां आया हो ऐं जेको आहे बहितरीन कलाम ॿुधायो। पर वेंदे वेंदे बि तव्हां खां अञा हिकिड़ी तव्हांजी अञा छुटी तव्हांजी कोन थी आहे, असांजी थी वई आहे, तव्हांजी अञा बाक़ी आहे। सो तव्हां बि असांखे वेंदे वेंदे कलाम ॿुधाईंदा। पर जेको आहे सो नाज़रीन, तव्हांखे ज़रूरु मां चाहींदसि त जेके असांजूं कचहरियूं हुयूं, जेको बि अॼु जो प्रोग्राम हुयो, जेको असां ॻाल्हायोसीं, इन मां ज़रूरु उमेदु आहे त घणो कुझु तव्हां सिखियो हूंदो, छो त मां तमामु घणो सिखियो आहे। ऐं ईंदड़ वक़्तु ॿियनि प्रोग्रामनि में वरी ज़रूरु तव्हां सां मुलाक़ात कबी। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। मूंखे बाख पीरज़ादा खे ॾिजो इजाज़त, दुआनि में रखिजो यादि। वेंदे वेंदे जिनसार जो कलाम ऐं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। अला भाई जी जिनसार। ओस्मान फ़कीर जी काफ़ी आहे। ताकूं मां तारा जुफ़राचे, ताकूं मां तारा जुफ़राचे, जाकूं जादू लायो थई, सब्र आराम विञायो थई, सुध न सूरन जे कलकाओ मां कई, सुध न सूरन जे कलकाओ मां। हो ॾाढो दिजहूं बचायो थई, सब्र आराम विञायो थई, सुध न सूरन जे कलकाओ मां कई, सुध न सूरन जे कलकाओ मां कई।
बंगे बाण हणियई वे बेतर बंगे बाण हणियई वे बेतर बोले कौन बुधायो थई सब्र आराम विञायो तई सुध न सुरन जे कलकाओ मां गई सुध न सुरन जे कलकाओ मां गई। अचियो सुमान खे सुहणल साई अचियो सुमान खे सुहणल साई पेच को प्रीत जो पायो थई सब्र आराम विञायो थई सुध न सुरन जे कलकाओ मां कई सुध न सुरन जे कलकाओ मां कई। अचियो सुमा अचियो सुमा बनी दगरे दनी संसदनी पदंत मबप गमम दिगगसा सगसमा गमन गपा मबपनी पनी बसा सगसमा गमन गपा मबपनी पनी बसा रे गो रे नी द ब द म प नी द ब ग म ब ग म द ब नी द नी नी द नी नी द नी नी द नी द नी 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 नी
ध म प उप ग म म रे ग ग स नि द ग रे द नि द ग रे द नि द म ग रे द नि द ग रे द नि द ग रे द नि द ग म प नि नि द नि ब स द नि द द नि प द म प ग म प द नि स 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 द